न ॾींदासीं। उहे गद्दार हुया जिन तव्हांखे इहो समुंड वफ़ाक़ जे हवाले करे ॾिनो। तव्हां हिन समुंड खे खायो पिया। अॼु तव्हांजी नज़र आहे त असां हिन समुंड खे अलॻि कयूं, छो जो ईरान तव्हांखे सबक़ सेखारे चुको आहे। ईरान हार्मोज़ बंदि करे पूरी दुनिया जा रस्ता रोके छॾिया आहिनि। तव्हांखे इहो ई डपु आहे सुभाणे इहे सिंधी बि गैरतमंद थी इहो कराची जे समुंड खां जेॾीमहिल रस्ता बंदि कंदा त पूरी दुनिया जो कारोबार बंदि थी वेंदो। पंजाब खे खाइण लाइ मानी जो टुकुर नथो मिली सघे। उन जे करे असांखे ख़बर आहे त तव्हां इहो समुंड जेको आहे हड़पाइण जे करे इहा नओं रीगड़ शुरू कयो आहे त असां सूबा ठाहींदासीं। हिते पैसा, हिते माण्हू बुख वेगे मरनि पिया, हिते माण्हू अस्पताल में दवा न हुजण जे करे मरनि पिया। तव्हां सिंध खे 7 हिसनि में विराईंदो, 7 वज़ीर आला आणींदो, 7 IG आणींदो, 7 सुप्रीम कोर्टूं हाई कोर्टूं तव्हां हिते ठाहींदो। तव्हांजे बाबा उहे पैसा आणींदा। उहे पैसा अथव त हिते जी अस्पतालुनि ते ख़र्चु कयो। उहे पैसा अथव असांजे बच्चनि जे मुस्तक़बिल ते ख़र्चु कयो, हिननि जी तइलीम ते ख़र्चु कयो, प्राइमरी स्कूलनि ते ख़र्चु कयो, हिननि खे मंशात खां पाक कयो, मंशात खां बचायो असांजे बच्चनि खे। या तव्हां उहे पैसा चओ था असां नवनि सूबनि ते ख़र्चु कयूं, नवां वज़ीर आला आणूं, न उहे अलॻि सां करप्शन कनि ऐं असां कराची खे MQM जे रामकरम ते छॾे ॾियूं। ऐं कंहिं सूरत में न थींदो। MQM पंहिंजे दिमाग़ मां हवा कढी छॾे। असां कंहिं बि उर्दू ॻाल्हाईंदड़ जा मुख़ालिफ़ न आहियूं। जेके बि उर्दू ॻाल्हाईंदड़ आहिनि उहे सिंध खे मां सम्झनि था, निर्वार्थी ऐलान कनि त असां कंहिं बि सूबे जा हिमायती न आहियूं। जेको बि मुहाजिर सूबे या जेके नॉन सूबे जो हिमायती हूंदो उहो चाहे सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजे उहो गद्दार आहे ऐं गद्दारनि जो मुक़दर गोली आहे। उहो असांजे ॿुधाए था छॾूं आपसा प्रेस क्लब ते त कंहिं बि गद्दार खे कोन छॾींदासीं। ऐं इहो बि ऐलान था कयूं त नवाबशाह जे अंदरि जेको गद्दारी जो नारो हणंदड़ हिन ज़मीन ते पैर रखंदो उनजो इस्तक़बाल किननि अंडनि ऐं बेदनि सां कंदासीं। इहो बि तरक़ी पसंद पार्टी जो ऐलान आहे त कंहिं बि गद्दार खे असां हिन नवाबशाह जी धरती ते पैर रखणु न ॾींदासीं। सिंध ज़िंदाबाद, इनकलाब ज़िंदाबाद। डॉक्टर कादिर मखी।